खिप्रो में खबर ॾींदा हलो त फ़कीर गुलाम नबी राजड़ पारां खिप्रो में जीडीए पारां नामज़द उम्मीदवारन मोहम्मद खान जुनेजो ऐं काज़ी शमसुद्दीन राजड़ समेत जीडीए अॻवाननि ख़ुदा बख़्श दर्स ऐं ॿियनि जे मान में आजाणो ॾिनो वियो, जंहिंमें गुलाम मुस्तफ़ा राजड़ खलीफ़ो, मोहम्मद याकूब राजड़ खलीफ़ो, मोहम्मद रहीम इंगोरो, सईद असलम शाह खान, मोहम्मद राजड़, दरिया खान राजड़, फ़कीर फोटो खान राजड़, फ़कीर नसीबुल्ला राजड़ समेत हज़ारनि जी तइदाद में जीडीए कारकुननि ऐं शहरनि शिरकत कई। उन मौके ते जीडीए पारां NA 290 ते नामज़द उम्मीदवार मोहम्मद खान जुनेजो, PS 41 ते जीडीए पारां नामज़द उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन राजड़, पीर बख्श जुनेजो, फ़कीर अबू बकर राजड़, मोहम्मद खान मंगरियो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त जीत जीडीए जी थींदी, PP खे शिकस्त ॾियण लाइ नौजवान रिज़ल्ट वठी पोइ पोलिंग छॾीनि। हाणे असांखे इक़्तिदार में शमूलियत खपे। उन मौके ते डेवन मेघवाड़, अर्जन भील समेत ॿियनि बिरादरिन जीडीए में शमूलियत इख्तियार कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।